आवाम जी जाने माल जे तहफ़ुज़ के यकीनी बढ़ाइण पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। शहरनि ऐं ॻोठनि में अमन तॾहिं क़ाइमु करे सघिजे थो जॾहिं तरबियत ऐं सहूलियत बहितर हूंदी। उन लाइ नेशनल पुलिस अकेडमी जे माहौल खे बहितर बढ़ाइणो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो नेशनल पुलिस अकेडमी इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। संदसि हिमायत तरबियत मुकम्मल कंदड़ ऑफिसर आम माण्हुनि खे इंसाफ़ ॾियारनि। दहशतगर्दी जी रोकथाम बाबति इदारो आंदो पियो। लाहौर में फॉरेंसिक लैब ठाही पई आहे। पाकिस्तान ख़िते जी पहिरीं सब्सिडी जी शुरूआत कई आहे। हदफ़ बहितरीन तरबियत ऐं सहूलियतूं बादी हासिल थी सघनि था। वरी वज़ीर मादली शाह जी रिथाबंदी तरक़ी वारे खाते खे केफ़ो रिथा जे बाद वारे कम जी रफ़्तार तेज़ करण जी हिदायत। केफ़ो रिथा जी बाद वारो कमाल बि पंहिंजी सरकार सां शुरू कयो वियो आहे। मनसूबे जे सामान जी ख़रीदारी जो अमल पिणु शुरू कयो वियो। केफ़ोर ऐं बीआरटी जे कजियल कम जो ठेको अलॉट थी चुको आहे। केफ़ोर मनसूबो बाबति इजलास में ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर हिदायत कई आहे त कजियल कम खे अक्टूबर में शुरू कयो वञे। मुराद अली शाह पाणी सखीरे 1-2 ते बि कम तेज़ीअ सां जारी रखण जी हिदायत करे छॾी। सिंध काबीना जी सेली कमेटी जो ज़र इनकम टैक्स जे ड्राफ्ट जो जाइज़ो वठण लाइ इजलास। सूबाई वज़ीर सियाबुल इस्लाम इंचार्ज जी सदारत हेठि इजलास में सिंध रेवेन्यू बोर्ड ब्रीफिंग ॾिनी। इजलास में ज़र इनकम टैक्स 2025 रूट जे मसवदे ते गौर करे वधीक तजवीज़ूं ॾिनियूं वयूं। सूबाई वज़ीर सियाबुल इस्लाम इंचार्ज जो चवणु आहे त सिंध हुकूमत आबादकारनि खे वधि खां वधि सहूलियतूं फ़राहम करणु चाहे थी। ज़र इनकम टैक्स जे ड्राफ्ट में वधीक बहितरी जी ज़रूरत आहे। ज़र इनकम टैक्स 2025 जे ड्राफ्ट जे वधीक जांच पड़ताल पास जल्द जामे तजवीज़ूं ऐं सिफ़ारिशुनि ते बदल मुसविदो मोकिलियो वञे। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी चयो त ज़र इनकम टैक्स जे टैक्स रिटर्न फॉर्मेट खे सवलो बणाए वञे। पीपल्स पार्टी वफ़द जी CMH कोयटा में क़िलात वाक़े जे ज़ख़्मी जी अयादत। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते सूबाई वज़ीर ऐं MPA CMH कोयटा में क़िलात वेझो बस्ते फारिग में ज़ख़्मी थियल माण्हुनि जी अयादत कई। साबिक़ अवाल कुटुंब जे ज़ख़्मी सां वारसनि जी मुलाक़ात बि कराई वई। वफ़द ज़ख़्मियुनि खे अयादत दौरान हर मुमकिन मदद जी ख़ातिरी कराई। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जी बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ मुफ्ती सां मुलाक़ात। कोच ते फारिग में ज़ख़्मी थियण जी सार संभाल इलाज ऐं बैनुल सूबाई राब्तनि बाबति ॻाल्हियूं। ज़ुल्फ़िकार अली शाह बलूचिस्तान हुकूमत तरफ़ां ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी सहूलियत जी फ़राहमी ते थोरा मञिया। सूबाई वज़ीर चयो त बलूचिस्तान हुकूमत असराइती अंदाज़ में मुतासिरनि जी मदद कई जेको वाखाण जोॻो अमल आहे। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर चयो त कोच साने जे मुतासिरनि जी मुकमल सार संभाल यकीनी बणाई पई वञे। बुज़दिलाणा दहशतगर्दी जा हमला क़ौम जा हौसला कमज़ोर नथा करे सघनि। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद जो चवणु आहे त MQM तरफ़ां PISP ते तनक़ीद पीपल्स पार्टीअ सां बुक्स ज़ाहिर करे पियो। MQM अख़बारनि जो PISP बाबति बयान बेबुनियाद ऐं गुमराह कंदड़ आहे। PISP आलमी सतह ते तस्लीम थियल फिलाही मनसूबो आहे। मुल्क में लॻभॻि 1 करोड़ ग़रीब ख़ानदाननि खे वज़ीफ़ो ॾिनो पियो वञे। सूबे में 36 लख खां वधीक ॿारनि खे PISP ते तालीमी वज़ीफ़ा पिणु ॾिना वञनि था। मनसूबे तहत 11 लख खां वधीक माहिरनि ऐं ॿारनि जी खुराक जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे थो। सदके ऐं चंदे ते ऐश कंदड़ PISP ते तनक़ीद करे रहिया आहिनि। सिंध पुलिस पारां शहीद पुलिस एहलकारनि जे ॿारनि जी तालीम मुफ़्त करण जो ऐलान। पुलिस एहलकारनि जे घर भातियुनि ख़्वाहिशमंद शागिर्दनि ऐं शहीद पुलिस एहलकारनि जा नाला घुराए वरिता। कैप्टन रिटायर्ड AIGP वेलफेयर जी मंज़ूरी खां पोइ नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में चयो पियो त जल्द शहीद पुलिस एहलकारनि जे ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾिनी वेंदी। इस्लामाबाद जी हाउसिंग सोसाइटी में कार सवार पंजणा बरसाती नाले में लुड़ी विया। ॿिन्ही ॼणनि जी ॻोल्हा जारी। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी। रावलपिंडी वेझो बाग राजकान खड़कनि ऐं
सोहा पाशा फुट मुतासिर पानी करन में दाखिल थी पियो। रावल डैम के लेवल 1750 फुट पहुंचण ते स्पिल वे खुलिया पिया। मरी में गुज़िर रात का तूफ़ानी बरसात जो सिलसिलो जारी। तूफ़ानी हवाउं पर बण किरी पिया। एक्सप्रेस वे GT रोड ते ट्रैफिक मुतासिर। गिलगित बल्तिस्तान के ज़िले त्यामीर में लागी तो बरसातन के करे पानी से बेकरन ऐं लैंडस्लाइडिंग सबब तबाही। बाबूसर टॉप के 7 का 8 किलोमीटर के इलाके में लैंडस्लाइडिंग सियाहों जो 30 का वधीक गाड़ियों लुड़ी पयूं। 3 लाश कढिया पिया। 15 का वधीक सियाह गुम। सर्च ऑपरेशन जारी। हिसारे सियाह फासी पिया। मकामी माण्हू सियाहुनि खे पनाह ॾेई छॾी। गज़र में बिजली सबब 4 हंधनि ते लैंडस्लाइडिंग केतिरनि घरनि स्कूल रोडनि ऐं फैसलनि खे नुक़सान। गिलगित बल्तिस्तान हुकूमत जो चमड़ा है तो शार कराक्रम में शार नारान बाबूसर ट्रैफिक लाइ बंद है। मुसाफ़िर सियाह सफ़र का पासो कन। आज़ाद कश्मीर में सुबह सवेर वरी तेज़ बरसात। केतरनि इलाइक़नि में बरसात सबब नदी नालन में बोर। KP के ज़िले पोनेर में बरसात। गोकंद में विडिक सबब 2 औरतों फौत। सबाज इलाइक़े मदीन में घर की छित सबब 3 ॿार हयाती मिलाए वेठा। सबात में बरसाती नाले में बुॾी 2 ॿार फौत थी विया। सिंधु दरिया में पानी की सतह में वाध जो सिलसिलो जारी। गुडू बिरास वटि पानी जो मथां वेकिरो 3,92,000 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 2,75,422 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बिरास वटि पानी जो मथां वेकिरो 1,88,760 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 1,38,040 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बिरास वटि पानी जो मथां वेकिरो 1,83,917 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 1,44,192 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। भोसड़ी में औरत के कैद करे लजा लुट जो निशानो ॿुधाइण जो इंकशाफ। कब्ज़ा कंदड़ टोले 20 जुलाई की रात मल्हा बिरादरी से एक घर ते हमलो करे औरत के मासूम न्याणी समेत अगवा कयो। जवाबदारन औरत के कब्ज़े हेठ आयल घर में कैद करे मासूम न्याणी के सामूं दरिंदगी जो निशानो ॿुधायो। मुतासिर औरत की सस जवाबदारन खिलाफ कार्रवाई लाइ 21 जुलाई ते SSP हैदराबाद के लिखत में दरख्वास्त ॾिनी पर जवाबदारन खिलाफ कार्रवाई न थी सघी। मुतासरा औरत जो जमलाही ताला इख्तियारूं नोटिस वठी इंसाफ ॾियारिन। दादू बरसां हथियारबंदनि जी फारिग में नौजवान कतल। कोट तबी नानकू शाह में गोट अली खान खंड पासे मंसूर सोलंकी के गोलियुनि जो खाज बणाए पियो। पुलिस जो शमलाखे ते 2 मोटरसाइकिल ते सवार 5 हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान खे क़तल कयो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ नाकाबंदी कई आहे। ऐं शाहपन जो सुल्तान पैसा मनशा की लानत एक नौजवान की हयाती खसे वरती। संदसि भाउ अस्पताल दाख़िल। कोट करड़ खोसो में नशे जूं गोरियूं वापराइण सबब नौजवान शहबाज अली लगारी फौत थी पियो। संदसि भाउ फारूक अहमद लगारी बेहोशी की हालत में अस्पताल दाख़िल। पुलिस फौती नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद पासन हवाले करे छॾियो। इलाइक़े पासन मौसूल 2 भाउ नशे लाइ गोरियूं इस्तेमाल कंदा हुआ।